कासमाबाद जा बुनियादी मसला हल करे अवाम खे मायूसी खां बचाए वञे। रिपोर्ट मंज़ूर कालरो। कासमाबाद जे बुनियादी मसलनि जो आवाज़ ताक़तवरनि कामोरनि ताईं पहुचाइण वास्ते समाजी सियासी अगण महबूब अबड़ो जी रहनुमाई समेत ॿियनि कारकुननि, समाजी वर्करनि ऐं कॉलोनी जे रहवासियुनि ख़ासि तौर ते मोहम्मद उस्मान मेमन जी तरफ़ां उबैदुल्ला सेंटर चौक खां हबीब बैंक कासमाबाद ताईं पुरअमन एहतजाजी रैली कढी वास जे इंसान दुश्मन अमलदारनि ऐं यूसी चेयरमैननि जा मुअल एहसास जगाइण लाइ पंहिंजो समाजी किरदारु अदा कयो। हुननि मुतालबो कयो त फराज विलास फेज़ 3 दरगाह हज़रत नूर शाह समेत ॿियनि कॉलोनियुनि में वासा जो पाणी सप्लाई करणु, गटरनि जो गंदो पाणी निकाल करणु, बिजली जी बार बार लोड शेडिंग ऐं गॾु नाजाइज़ बिलनि जे ख़ात्मे लाइ तकड़ा क़दम खणी अवाम जे परेशानियुनि ऐं मायूसियुनि जो ख़ात्मो कयो वञे। वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर हैदराबाद, ज़िले चेयरमैन हैदराबाद जे मेयर ऐं वासा अख्तियारनि खे अवाम जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ क़दम खणण जी अपील कई।